नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त इक़्तिसादी राब्ता कमेटी ACC कोरोना वैक्सीन की खरीदारी लाइ $1 अरब की मंजूरी ॾेई छॾी है। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन की सदारत हेठ काबीना की इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थियो। ज़रियन मूजिब ACC वैक्सीन की खरीदारी लाइ पहिरें मरहले में $18 करोड़ की मंजूरी ॾेई छॾी। समूरे मुल्क में 70 लाख माण्हुनि खे वैक्सीन लगाइण जे लाइ $1 अरब की वैक्सीन खरीदारी की मंजूरी ॾिनी वई, जॾहिं त $18 करोड़ की रक़म NDMA के वैक्सीन की खरीदारी लाइ ॾिनी वेंदी। ज़रियन मूजिब $1 अरब की कैन साइनोफार्म साइनोविक ऐं फाइजर वैक्सीन ख़रीद कई वेंदी। इजलास में घटि तरक्की याफ़्ता इलाइक़नि में शागिर्दनि जी फीस अदायगी जे लाइ ग्रांट की मंजूरी ॾिनी वई ऐं एहसास को बि बुखियो न सुम्हे फंड की क़याम की बि मंजूरी ॾिनी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।